साईं ॾाढो असांखे ख़ुशी थी त असांजा जेको फ़नकार आहिनि उन्हनि खे यादि कयो वञे थो ऐं हर साल फर्स्ट ऑफ ऑल त मां सभिनी व्यूअर्स खे ईद मुबारकूं चवां थो ऐं जेतिरा बि असांजा हिते ॻाए विया आहिनि ॾाढो सुठो ॻाए विया आहिनि जहिड़ो असांजो हाल तव्हांजे साम्हूं पेश करे छॾियो। परचन शाल परचन शाल परचन शाल पवार ढोला मारो मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारो मूसा परचन शाल हाँ परचन शाल परचन शाल पवार ढोला मारो परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारो मूसा परचन शाल मुबोरायो मलधियों में मुबोरायो मलधियों में आहिन सैन सतार ढोला मारो मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारो मूसा परचन शाल हाँ परचन शाल परचन शाल परचन शाल पवार ढोला मारो मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारो मूसा परचन शाल मुझो महबूब सजन दिल में रखण जहिड़ो आ मुझो महबूब सजन दिल में रखण जहिड़ो आ मुझो महबूब सजन दिल में रखण जहिड़ो आ पाए अखिरन में छजा पाए अखिरन में छजा पाए अखिरन में छजा हूत कजल जहिड़ो आ महबूब सजन महबूब सजन महबूब सजन मुझो महबूब सजन दिल में रखण जहिड़ो आ मुझो महबूब सजन दिल में रखण जहिड़ो आ रे मा पा रे मरे सारे मा पा मनी पा मरे मा पा मनी पा मरे मरे सारे मरे ईद के मौके ते सिंध टी वारन जे तरफा ही कल प्रोग्राम जे तवसु सां सभिनी खे ईद मुबारक चवां थो ऐं सिंध टीवी असांजे प्यारे दोस्त नज़ीर पंवर साहब जो मेहरबानियों जो अॻे साल जे हिन साल याद कई नज़ीर पंवर जे चवण मुताबिक त खुशी जो बोल हुजे इन करे खुशी जो बोल ॿुधायूं था अज ॾींहुं खुशीअ जो आ हाणे अच त कयूं परचा पोइ त मेला नसीबन जा 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 अज ॾींहुं खुशीअ जो अज ॾींहुं खुशीअ जो आ मूंसां हिकिड़ो भाकुर पा पोइ त मेला नसीबन जा पोइ त मेला नसीबन जा
मौत खुशी गड कौन ईंदो आ मौत खुशी गड कौन ईंदो आ ओ मौत खुशी गड कौन ईंदो आ दुख बि दिल में रहिजी वेंदो आ नाहे ज़िंदगीअ ते को बका नाहे ज़िंदगीअ ते को बका वो त मेला नसीबन जा वो त मेला नसीबन जा वो त मेला नसीबन जा वो त मेला नसीबन जा। अॼु ईद जो ॾींहुं आहे सभ खां पहिरीं असांखे ॿुधायो त तव्हां ईद कई आहे या कोन कई आहे या ईद जेकॾहिं कई आहे त तव्हांजी कीअं ईद गुज़री आहे? बिल्कुलु सही गुज़री आहे। भला छा था ॿुधाइणु चाहियो भला असांजे नाज़रीन खे ईद वारे ॾियारे मौक़े ते? ईद जो कलाम आहे। ॿुधाइजो कलाम जी। वरी ईद आई प्यारा मूंखे साॻिया लटा कारा वरी ईद आई प्यारा मूंखे साॻिया लटा कारा नवा वेस वॻा पाए ते माण्हू घुमन सारा नवा वेस वॻा पाए ते माण्हू घुमन सारा वरी ईद आई प्यारा मूंखे साॻिया लटा कारा वरी ईद आई प्यारा मूंखे साॻिया लटा कारा नवा वेस वॻा पाए ते माण्हू घुमन सारा नवा वेस वॻा पाए ते माण्हू घुमन सारा। ईद कीअं कई आहे? ईद त साईं सुठी कईसीं पर ही महीनो असांखे ॾाढो लॻो। छाजे करे लॻो? रोज़ा कोन रखी? रोज़ा त उहो ई कोन था रखूं ॻाइण ऐं रोज़ा न हिन में रोज़ा कोन था रखूं बाक़ी दावतूं न को छा हेड़ा थी आहे। न उहो छा सॼी कसर हाणे कढंदो न यारनि में? बसि हाणे रख ख़ुदा ते जीअं हूंदो ईअं थींदो बसि ईद ख़ैरनि जी गुज़ारियूं पिया पोइ वराणा असांजे नाज़रीन में हिकिड़ो कलाम ॿुधा भला कहिड़ो? हाणे सिंध जी जले नाले सां कलाम तव्हांखे पेश कयां थो। ओ दुनिया में मशहूर वा मुंहिंजी सिंधड़ी सुहारे ओ जीअं सदाई सारा तो पिए अजरत वारा जीअं सदाई सारा तो पिए अजरत वारा सुहे साही भरपूर वा मुंहिंजी सिंधड़ी सुहारे दुनिया में मशहूर वा मुंहिंजी सिंधड़ी सुहारे जीअं सदाई सारा तो पिए अजरत वारा जीअं सदाई सारा तो पिए अजरत वारा सुहे साही भरपूर वा मुंहिंजी सिंधड़ी सुहारे दुनिया में मशहूर वा मुंहिंजी सिंधड़ी सुहारे। इहो मोहम्मद बख्श हाजाणो जे सॼो मेनू चयो पियो असां त माना का सीज़न में कोन ईअं ई वेठासीं माठ करियो को प्रोग्राम कोन पियो मिलियो पर इहो असां ॾिसो धूल वारा जेके वॼनि पिया हिननि जा ढोलक ई गरम थी हलिया आहिनि हिन जे ॻाइण जे करे। हाणे असां वटि हिकिड़ो मज़ाया फ़नकार ऐं एक्टर ऐं अदाकार आहिनि हसन जुणेजो ऐं हनीफ़ पंवर खे गुज़ारिश आहे ॿई ॼणा अॻियां अचनि। कीअं भला तव्हां ॿिन्ही जी ईद गुज़री? साईं असांजी ईद तमामु बहितरीनु गुज़री। असां 30 रोज़ा रखिया आहिनि। तव्हां असांजे जिस्म अंदाज़ो लॻाए सघो था त असां केतिरा आबरा थी विया आहियूं ऐं तमामु जेको आहे सो रोज़नि में असांजो तक़रीबन 100 किलो वज़न घटि थी वियो आहे। अस्सलाम वालेकुम केला खान। ए वालेकुम अस्सलाम केड़ा हाल दिल्ली मां? केड़ा हाल? खुश है दौर चंगू भलो? अल्लाह जो शुक्र है तू खुश है? ईद मुबारक ईद मुबारक खैर मुबारक तोखे मूंखे मुबारक हुजनि। ॾे ख़बर बेड़ा सुञा नालो सॼो ॾींहुं माण्हू ॿिनी पूरी ॾेई लीमो नालो मुंहिंजो ख़राबु आहे। इहो नालो आहे लीमो? पोइ तुंहिंजो नालो छा आहे? केलो। केलो शर्म कोन्हे अचई? माण्हू तोखे उघाड़ो करे खाईंदा आहिनि। अरे माण्हू बिया थधि ॻाल्हि खे डेग खे यार वॾे नाला रखी छॾिया हाणे खणी हुनखे पासो कर। हाणे तूं ॿुधाए अला ॿुधा ॾे ख़बर अॼुकल्ह किथे पियो शिकार करी? शिकार जो न
अदा हिकिड़े ॾींहुं घर वेठो हुजे मूंखे गुस्सो अची वियो, मूं तलवार खई, हा सिधो हलियो वियुसि, ॾिसां शींहुं पियो अचे, वाह वाह ठका शींहुं खे हणा, शींहुं जा कंध जो नी फतकियो, शींहुं पियो फतके, वाह वाह वरी अॻियां वियुसि, हाथी में आयो, अच्छा हा कुर्सी खणी मथे चढ़ी हाथी जी सुंड कढी, वाह वाह पोइ न पुछ, पोइ छा थियो? मूंखे न पुछ भाउ, पोइ छा थियो ॿुधाए त सही। थियो धूड़, राती कन वारनि अहिड़ा मोचड़ा हया मूंखे, अहिड़ा मोचड़ा, तूं राधीगंज जे दुकान वटि पियो हुई? छा करियां? सांगी सारा जियन मोजा मारू प्यारा सुचा हुजन सांगी सारा दुख न दिसन खिलंदा रहन सिंध जा माण्हू सभई अला साईं सिंध जी पारत अथई अला साईं सिंध जी पारत अथई सिंध जी पारत अथई अला साईं सिंध जी पारत अथई जियन मोजा मारू प्यारा सुचा हुजन सांगी सारा दुख न दिसन खिलंदा रहन सिंध जा माण्हू सभई अला साईं सिंध जी पारत अथई अला साईं सिंध जी पारत अथई सिंध जी पारत अथई अला साईं सिंध जी पारत अथई ईद जो ॾियारो आहे, तव्हां ईद कीअं कई आहे ऐं किथां खां आयो, थोरो पंहिंजो तारुफ़ बि त सभिनी खे कराइजो। टंडोलिया जिले में आया आहियूं, ईद की खुशी में ॿुधायूं था। जी केतिरे अरसे खां तव्हां कयो पिया? 4-5 साल थी विया आहिनि। अॼु भला ईद वारो ॾींहुं आयो, तव्हां कीअं ईद कई आहे? ईद तमामु भली कई आहे। कई बि आहे या कई बि कोन्हे? कई आहे। हा जी जी ॿुधायो भला ईद ते कहिड़ो कलाम था ॻाइनि? जी जी हा ॿुधायूं था। वाह जानी तुझी जवानी मुझी दिल गई तो दीवानी, वाह जानी तुझी जवानी मुझी दिल गई तो दीवानी, तू माण्हू प्यारो आही तो त सदके वया साईं, तू माण्हू प्यारो आही तो त सदके वया साईं, वाह जानी तुझी जवानी मुझी दिल गई तो दीवानी, वाह जानी तुझी जवानी मुझी दिल गई तो दीवानी, तू माण्हू प्यारो आही तो त सदके वया साईं, तू माण्हू प्यारो आही तो त सदके वया साईं।
रख विड़े कुलन खे नाराए सिंध तमाम दोस्तन अज रख विड़े कुलन खे ऐं सिंधी टोपी पाए सबा झड़ाओ सिर दी तोखे सलाम वाए सबा झड़ाओ सिर दी तोखे सलाम वाए अज रख विड़े कुलन खे अज रख विड़े कुलन खे ऐं सिंधी टोपी पाए सबा झड़ाओ सिर दी तोखे सलाम वाए सबा झड़ाओ सिर दी तोखे सलाम वाए तोखे सलाम वाए तोखे सलाम वाए मेहरान में सुरहाने तो साईं रब तो जाने 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 धरती जो आई दो दो धरती जो आई दो दो मौला तो थे वधाए सबा झड़ाओ सिर दी तोखे सलाम वाहे सबा झड़ाओ सिर दी तोखे सलाम वाहे तोखे सलाम वाहे तोखे सलाम वाहे तोखे सलाम वाहे ऐं जेके सिंध टीवी जा जेके बि पंहिंजा साथी आहिनि उहे असांखे यादि कंदा रहंदा आहिनि जहिड़ो असांजो हाल आहे हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियां थो त ख़ुदारा कल्चर डिपार्टमेंट वारा इहो घटि में घटि जेके वज़ीफ़ा वीचारा फनकार ग़रीब मिसकीन जेके आहिनि उनजे तव्हां जेके उनजा वरी वज़ीफ़ा मंज़ूर कयो था उहो न उनखां बहितर कटियो था महिरबानी करे इहो न कंदा कयो साथी फनकार शेख आया जो गज़ल ॻायो पंहिंजो सादिक फ़कीर पहिरीं ईद आहे त मुंहिंजी दिलि चवे थी उहो गज़ल पेश कयां हो सखी पिया के सके पिया हो सखी पिया के मिले त चइजां चांदनी तो सिवा न थींदे हो सखी पिया के मिले त चइजां चांदनी तो सिवा न थींदी सखी पिया के मिले त चइजां चांदनी तो सिवा न थींदी ओ चीत मुझे मास में चीत मुझी मास में छोट रात कान दे सखी पिया के मिले त चइजां चांदनी तो सिवा न थींदी सखी पिया के मिले त चइजां चांदनी तो सिवा न थींदी कहिड़ो भला असांजे नाज़रीन खे मैसेज ॾियणु चाहींदो हुओ कहिड़ो कलाम ॿुधाईंदो मैसेज तो इहो आहे त हमेशा जेके रुठल आहिनि न पाण में गॾिजी रहनि कंहिंखां बि केरु जहिड़ो न करे छो जो ईद जेकी हूंदी आहे तमामु ख़ुशियूं खणी ईंदी आहे सो माने इहे चवंदमि जेके रुठल पाण में आहिनि पाण में परची पवनि नाराज़ न हुजनि हिक ॿिए खां अंत पहर दी कल नकाई रंगी रंग बनाया
सदा तो साम गॾिजी गुज़ारा हो मुंहिंजा साईं सिंधी टोपीअ वारा हो मुंहिंजा साईं सिंधी टोपी वारा पंहिंजी अखियुनि में तोखे विहारा सदा तो साम गॾिजी गुज़ारा हो मुंहिंजा साईं सिंधी टोपीअ वारा हो मुंहिंजा साईं सिंधी टोपी वारा भगवान के पास और ईमान के पास भगवान के पास मुझ सजदो उन्हें किया मुझ सजदो उन्हें किया कोई इंसान के पास और ईमान के पास भगवान के पास और ईमान के पास भगवान के पास अमाजू आदत ॾिसंदे असांजो रूह रोए थो अमाजू आदत ॾिसंदे असांजो रूह रोए थो अमाजू आदत ॾिसंदे असांजो रूह रोए थो तुंहिंजो मज़हब जियो मां शैतान जे पासे को रहमान जे पास को भगवान जे पास को रहमान जे पासे को भगवान जे पास अलाए के सारा दिया अलाए छा मेरा दिया अलाए के सारा दिया ओ राजा तो फकीर बाज़ीगर जी बाज़िया ओ राजा तो फकीर बाज़ीगर जी बाज़िया अलाए छा मेरा दिया अलाए के सारा दिया अलाए छा मेरा दिया अलाए के सारा दिया ओ राजा तो फकीर बाज़ीगर जी बाज़िया ओ राजा तो फकीर बाज़ीगर जी बाज़िया अलाए छा मेरा दिया अलाए के सारा दिया अलाए छा मेरा दिया अलाए के सारा दिया हो जमालो हो जमालो हो जमालो बाबा जमालो हो जमालो जो जमालो उठे मेरे जगा तेरा हो जमालो उठे मेरे जगा तेरा हो जमालो कोई भी सोना मारो सिंध जा हो जमालो कोई भी प्यारा मारो सिंध जा हो जमालो बाबा जमालो हो जमालो सुनो जमालो जिए लतीफ मुझो प्यारो लतीफ जिए लतीफ मुझो सोनो लतीफ जिए लतीफ मुझो प्यारो लतीफ जिए लतीफ मुझो प्यारो लतीफ हाँ जिए लतीफ मुझो सोनो लतीफ जिए लतीफ मुझो सोनो लतीफ सिंध जो लतीफ मुझो प्यारो लतीफ सिंध जो लतीफ मुझो प्यारो लतीफ जिए लतीफ मुझो सोनो 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 लतीफ हाँ जिए लतीफ मुझो सोनो लतीफ जिए
सिंध ओलियान बुज़ुर्गनि ऐं दरवेशनि जी धरती आहे। ही उहे ई फ़नकार आहिनि जेके सिंध जे रवायत खे उजागर करण लाइ सिंध जे ओलियान ते बुज़ुर्गनि ते दरवेशनि ते ॻाए उन्हनि जो अॼु ताईं जेको नालो कमाए रहिया आहिनि। मगर ही उहे ई फ़नकार आहिनि जिन खे हमेशह सकाफ़त खाते पारां चाहे ईद वारा ॾियारा हुजनि चाहे ख़ुशी वारा ॾियारा हुजनि हमेशह नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे, चाहे विसारियो छॾियो वेंदो आहे। ख़ासि तौर ते असीं इहो बि तव्हांखे अॼु ईद वारे ॾियारे सां इहो बि असीं तव्हांखे सकाफ़त खाते खे चाहे ज़िले इंतिज़ामिया खे इहो ॿुधाइण था चाहियूं, चाहे हिते मैंगो फेस्टिवल जा प्रोग्राम हुजनि था तॾहिं बि ॿाहिरि खां फ़नकार अची था वञनि, मगर असांजा मक़ामी फ़नकारनि खे नज़रअंदाज़ थो कयो वञे। छाजे करे त हिननि खे सकाफ़त खातो बि नज़रअंदाज़ थो करे, जंहिं ज़िले में रहनि था उहो ज़िले इंतिज़ामिया में नज़रअंदाज़ थो करे। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी हिननि जा मसइला हल कया वञनि, सकाफ़त खाते पारां जेके हिननि जूं कुझु रहतूं आहिनि उहे उनखे अदा कयूं वञनि। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़ में पोखर। जियन मुंहिंजा मारू प्यारा सुठा हुजन सांगी सारा, जियन मुंहिंजा मारू प्यारा सुठा हुजन सांगी सारा, दुख न ॾिसन खिलंदा रहन सिंध जा माण्हू सभई। अला साईं सिंध जी पारत अथई, अला साईं सिंध जी पारत अथई, सिंध जी पारत अथई, अला साईं सिंध जी पारत अथई। जियन मुंहिंजा मारू प्यारा सुठा हुजन सांगी सारा, दुख न ॾिसन खिलंदा रहन सिंध जा माण्हू सभई। अला साईं सिंध जी पारत अथई, अला साईं सिंध जी पारत अथई, सिंध जी पारत अथई, अला साईं सिंध जी पारत अथई। नाज़रीन, सॼे दुनिया में जिते रमज़ान जा रोज़ा रखण खां पोइ अॼु ईद उल फितर जो ॾींहुं आहे, उन हवाले सां बि असांजा मीरपुर ख़ासि में बि हिकु वॾो हिकिड़ो तक़रीब थी आहे, जंहिंमें हितां जे फ़नकार, हितां जा सियासी समाजी अॻवान ऐं फ़नकारनि सां गॾु असां हिकु सिंध टीवी पारां हमेशह ईद मल्हाई वेंदी आहे। अॼु वारो ॾींहुं बि असां इहो सम्झो ईद उल फितर जो ॾींहुं आहे त असां पंहिंजनि फ़नकारनि सां ऐं पंहिंजनि दोस्तनि सां गॾु ईद मल्हायूं। ऐं असीं अॼु फ़नकारनि खां इहो पुछंदासीं त ज़ाहिर आहे फ़नकारनि जा 11 महीना हूंदा आहिनि, रमज़ान जे महीने में हिननि वीचारनि खे बि केरु बि घुराईंदो कोन्हे, न को ॻाइणु थींदो आहे, न को छा थींदो आहे। इहो पुछंदासीं त तव्हांखे को सकाफ़त खाते पारां सार लहनि था या न। रमज़ान जो भलारो महीनो आहे ऐं उन में जेको अॼु तव्हां सभई गॾिजी ईद बि पाण मल्हायूं पिया। ऐं सभिनी खां पहिरीं त असां पंहिंजे पूरे मुल्क में सिंध टीवी 7 पारां ईद जूं वाधायूं था ॾियूं। उन खां अलावा जेके बि असांजा हिते वेठल आहिनि उन सभिनी खे असांजे तरफ़ां ईद मुबारक हुजे। जेको सिंध जो हिकिड़ो मशहूरु फ़नकार आहे ऐं हमेशह सिंध टीवी जा कलाम ॻाईंदो आहे ऐं सिंध टीवी वारनि सां गॾु बि हूंदो आहे। ऐं हिते खोड़ सारा अहिड़ा जेके असां वटि फ़नकार वेठा आहिनि, जेके भाई साहब सिंध जा बि फ़नकार आहिनि। ऐं उन में हिन वक़्तु असीं घुरायूं था अलादाद ख़ासि अली खे, जेको हमेशह असांजा सकाफ़ती ॾियारा हुजनि चाहे कहिड़ा बि प्रोग्राम हूंदा आहिनि, उनखे गुज़ारिश आहे अलादाद ख़ासि अली खे महिरबानी करे स्टेज ते अचे। अलादाद इहो ॿुधाइजो भला अॼु ईद जो ॾींहुं आहे, भला ईद तव्हां कीअं कई, कीअं तव्हांजी ईद गुज़री? नज़ीर भाउ, अल्लाह जूं महिरबानियूं आहिनि। अॼु मुंहिंजी ईद ईअं थी आहे जीअं थर जी वारी ते घणे अरसे खां पोइ बरसाति पए या विछड़ियल महबूब कंहिं आशिक़ सां मिले, पर मुंहिंजे लाइ अॼु उहा ख़ुशी आहे जो आऊं आहियां सिंध टीवी जो ऐं सिंध टीवी सारां थो अॼु उन सिंध टीवी जे सथ सां गॾु आहियां। त मुंहिंजे लाइ ईअं सम्झो जे सिंध टीवी वारनि प्रोग्राम कया त मूंखे ईअं सम्झो त महबूब मिली वियो आहे ऐं मुंहिंजूं ईद जूं ख़ुशियूं सभु इन में आहिनि। ऐं असीं थोरा हितां आहियूं इन सिंध टीवी टीम वारनि जा, इन्हनि भलनि यारनि जा, भेणुनि भाइरनि जा, जे मेला मलाखड़ा मोहबत जा मचाईंदा रहंदासीं। इनशाला सिंध सलामत रहंदी। छा था ॿुधाइणु चाहियो भला अॼु असांखे जेको ईद वारे ॾींहं जे मौक़े ते? हमेशह मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त सिंध टीवी खे ॻायां, जीअं त सिंध में हिकिड़ो पाक आहे जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। ऐं इन लाइक़ु न आहियां, सभु सुठा फ़नकार ॻाए विया, ॿिया तमामु सुठा वेठा आहिनि। ऐं नाचीज़ हिकिड़ो हिकिड़ी अल्लाह पाक ऐं सिंध टीवी मूंखे इज़त बख़्शी आहे, शायदि अलाह करे आउं सां निभाए सघां। ऐं अॼु जेको शुरूआति कंदुसि, मुंहिंजी ख़ुशी आहे
सिंध टीवी गीत खां ऐं हीउ जेको आऊं गीत नाले कयां थो पहिरियों जंहिंजो आऊं नालो छा वठी करियां मुंहिंजी तारीफ़ केतिरी करियां नज़ीर पंवर साहब ब्यूरो चीफ सिंध टीम ऐं एजाज भट्टी बिलाल भट्टी मंजूर शर मजीद सुमरो खुशहाल दास एहसान जरवार जे नाले सां वो ईद कभी तस सिटी निशान कभी अरे ईद कभी तस सिटी निशान कभी सब प्यारा होगा सखवारा होगा सब प्यारा होगा सखवारा होगा सिटी निशान रिवान कभी ईद कभी तस सिटी निशान कभी इहो अलादत ख़ासि करे इन खां पोइ असीं घुराईंदासीं सिंध जेका मशहूरु फ़नकार आहे असां जेका वाई साहब सिंध जी बि फ़नकार हुई ख़ुशबू लगारी अचण खां पहिरीं सभिनी दोस्तनि खे गुज़ारे सभई ताड़ियूं वॼाए हिन जो सवाल कनि खुशबू लगारी खुशबू अॼु ईद उल फितर जो ॾींहुं आहे असां बि ॾिठो आहे त सभई फ़नकार या हितां जा जेके सभु सियासी समाजी अॻुवान या सहाफ़ी दोस्तनि सभिनी गॾिजी अॼु ईद फ़नकारनि सां बि कई आहे असां सां कई आहे पर ईद वारो ॾियारो अॼु तव्हांखे कीअं पियो लॻे जेको हिकिड़ा त माण्हू घुमणु वेंदा आहिनि माइटनि में ॿिए पासे बि वेंदा आहिनि पर तव्हां अॼु सभु फ़नकार हिते गॾु थिया आहियो त उन हवाले सां कहिड़ो तव्हां पैगाम ॾियणु चाहींदो छा ॿुधाइणु चाहींदो सभ खां पहिरीं असीं सिंध टीवी वारनि जा थोराइता आहियूं नज़ीर साहब जा थोराइता आहियूं जेको हर ईद ते असांजा जेके बि हितां जा मीरपुर ख़ास जा या मीरपुर ख़ास खां ॿाहिरि जा जेके बि सिंगर आहिनि उन्हनि खे हिकिड़ो मौक़ो ॾिनो वेंदो आहे ऐं उन्हनि सां हिकिड़ी ईद जी शाम मल्हाई वेंदी आहे ऐं इहा हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे इहो तमामु घटि माण्हू ईअं कंदा आहिनि इन हवाले सां नज़ीर पंवर जा असां थोराइता आहियूं जेके असां फ़नकारनि खे इन ॾिहाड़े ते यादि कंदा आहिनि ऐं ॿी ॻाल्हि त मुंहिंजी तरफ़ां जेके बि ॾिसी रहिया आहिनि या जेके बि हिते वेठा आहिनि उन्हनि सभिनी खे ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि ऐं जेके असांखे पाकिस्तान में ॾिसी रहिया आहिनि या पाकिस्तान खां ॿाहिरि उन्हनि सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि छा था ॿुधाइणु चाहियो भला कहिड़ो असांजे नाज़रीन खे तव्हां कलाम था ॾियो ईद जी सूफ़ियाना बोल आहिनि सराइकी कलाम आहे उहो तव्हांखे ॿुधायां था उमेद आहे पसंदि दीवाना हूँ दीवाना यार कहूँ मैं दीवाना दीवाना हूँ दीवाना यार कहूँ मैं दीवाना मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ अब ही अब मैं खाना दीवाना दीवाना हूँ दीवाना यार कहूँ मैं दीवाना दीवाना हूँ दीवाना यार कहूँ मैं दीवाना मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ
दीवाना हूँ दीवाना, यार का हूँ मैं दीवाना। काबा तीरथ मेरे अंदर, सूरत मूरत मेरे अंदर, काबा तीरथ। काबा तीरथ मेरे अंदर, सूरत मूरत मेरे अंदर, काबा तीरथ। ओ तीरथ काबा तीरथ मेरे अंदर, सूरत मूरत मेरे अंदर, राम रहीम भी मेरे अंदर, राम रहीम। राम रहीम भी मेरे अंदर, ढूंढो क्यों बुत खाना। दीवाना दीवाना हूँ दीवाना, यार का हूँ मैं दीवाना। दीवाना हूँ दीवाना, यार का हूँ मैं दीवाना। ही हुआ जयराम दास ऐं संदसि पुटु जेको ताराचंद। तन में अला मन में अला अलण फ़क़ीर जी जेका आवाज़ में जेको हिन ॻायो पिए। हुन खां पोइ असांजो जेको आहे मलूकाणी साहिबु आहे टंडे आदम वञा नड़ बि ॻाईंदो। हुनखे गुज़ारिश त अॻियां हलियो